कंबर में जमायत इस्लामी सिंध के डिप्टी जनरल सेक्रेटरी इमदादुल्लाह बिजारानी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां बदिलायो निज़ाम खे संवारियो सिंध खे जे उनवान हेठि ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु पूरी सिंध में लाक़ानूनी जो निज़ाम क़ाइमु आहे। अहिड़ी सूरतहाल खे जमायत इस्लामी नज़र में रखंदे बदिलायो निज़ाम खे संवारियो सिंध खे जे उनवान सां पूरी सिंध में मुहिम हलाए रही आहे, छाकाणि त हिन वक़्तु सिंध में न बहितर तालीम आहे, न वरी सिहत जी का सहूलत है, न अमन अमान की सूरत हाल बहतर है। असां उन सूरत हाल के सामो रखंदे या मुहिम हलाए रहिया आहियूं त जीअं असां सिंध जे बदहाल सूरत हाल के बहतर बनाए सकूं। हिन सिंध सरकार तरफां ग्रेड 1 खां चइनि ग्रेड जे नौकरियुनि में कयल बदउनवानी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं मुतालबो कयो त ग़रीब बेरोज़गार नौजवाननि खे पंहिंजो जाइज़ हक़ ॾेई महांगाई ऐं मुआशी परेशानियुनि वारे दौर में सदन बेचैनी ख़त्म कई वञे। हिन वधीक चयो त मौजूदा मुहिम दौरान पूरी सिंध में अवामी सुजागी ख़ातिर रोडन कारवान, अवामी जलसा, बार काउंसिल्स, तालीमी इदारनि में वञी बदिलायो निज़ाम खे संवारियो सिंध खे जे पैगाम खे पहुचायो वेंदो। जमायत इस्लामी ज़िलो कंबर, शहदादकोट ऐं ॿिया अॻुवान साणनि गॾु हुआ। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।